घारो ॻोठ नबन चांडियो जे रवासी नौजवान साबर चांडियो वाटर बोर्ड के केनाल में बुॾी फोत थी वियो, जंहिंखे रूरल सेंटर घारो आंदो वियो। फोती नौजवान जे वारसनि नबन चांडियो, मोहम्मद खान चांडियो ऐं ॿियनि क़ौमी शहरा ते एहतिजाज कंदे इल्ज़ाम हयो त असांजे घरनि भरिसां इंसानी आबादी में मसाण आहे, जिते हिंदू पंहिंजा मुर्दा साड़ीनि था, जंहिं सबबि असांजा घर मुतासिर थियनि था ऐं असांजा केतिरा ई नौजवान ज़हनी मरीज़ बणिजी रहिया आहिनि। तंहिं करे मसाण खे इंसानी आबादी खां ॿाहिरि मुंतक़िल कयो वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मल्ला, सोच टीवी, घारो। हिते जे वॾेरनि खे छॾामार कयो वेठा आहिनि, जेके धारिया माण्हू असांजे ज़िले ते थी हावी थिया आहिनि, फौरन गिरफ़्तार कया वञनि, न त ॿी सूरत में असां सॼी सिंध में इतिजाज जा दायरा वधाया वेंदा। 12 ॾींहं अॻु दावेची में फुर दौरान मुज़ाहमत ते क़तल थियल नूर खान ओंगोरो जे क़तल ख़िलाफ़ पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां एहतिजाजी रैली कढी शहर जो गश्त कयो वियो। वधीक हिननि चयो त नूर खान ओंगोरो खे सरेआम क़तल कयो वियो, पर क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ को बि क़दम न खयो वियो आहे, जंहिं करे ख़दशो आहे त नूर खान ओंगोरो जो नाहक खून लोहण जी कोशिश कई पई वञे। शहीद भुट्टो अॻवान वधीक चयो त खूनी वाक़े खे 12 ॾींहं गुज़री विया आहिनि, उन बावजूद क़ातिल अञा ताईं पुलिस खां ताक़तवर बणियल आहिनि। तंहिं करे असीं DIG हैदराबाद खां मुतालबो था करियूं त शहीद नूर खान ओंगोरो जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में ज़िले जे समूरनि शहरनि में PP शहीद भुट्टो पारां एहतिजाजी मुहिम शुरू कई वेंदी। कैमरा पर्सन सां गॾु मोहम्मद अली मल्ला, सोच टीवी, घारो।